بسم الله الرحمن الرحيم. قال المصنف رحمه الله ونفعنا بعلومه. وإن أريد به الصفة كما هو رأي الشيخ أبي الحسن الأشعري انقسم انقسام الصفة عنده إلا ما هو نفس المسمى وإلى ما هو غيره وإلى ما ليس هو ولا غيره. وإنما قال بسم الله ولم يقل بالله لأن التبرك والاستعانة بذكر اسمه أو للفرق بين اليمين والتيمن ولم يكتب بالألف على ما هو وضع الخط لكثرة الاستعمال وطولت الباء عوضا عنها. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله وكفى وسلام على عباده الذين اصطفى. اما بعد. गुज़िश्ता सबक में बहस हली रहियो त इस्म ऐन मुसम्मा या गैर मुसम्मा उन ते काज़ी बेज़ावी रहमतुल्लाह अलैह टे मज़हब बयान कया। हिकिड़ो मुअतज़िलनि जो, ॿियो बाज़ अशरीन जो, टियों इमाम अबुल हसन अशरी जो। त असां मुअतज़िलनि जो मज़हब बयान कयो त उहे चवनि था त इस्म गैर मुसम्मा आहे ऐं बाज़ अशरी चवनि था ऐन मुसम्मा आहे। उन जा दलाइल बि ॾिनासीं। ऐं इमाम अबुल हसन अशरी जो मज़हब रहियल हो ऐं इहो बि ज़हन में हुजे त माना हीअ इख़्तिलाफ़ निज़ा लफ़्ज़ी आहे, यानी तायीन खां पहिरियां जॾहिं मुतयन थी वियो ऐन ला त पोइ ऐन मुसम्मा आहे, जे गैर ला त पोइ गैर मुसम्मा आहे। बाक़ी रहियो त इमाम अबुल हसन अशरी जो जेको मज़हब आहे उहो इहो आहे त उहे चवंदा हीअ सिफ़त वांगुरु आहे, यानी जेकॾहिं हिन इस्म जे ज़रिए सिफ़त जो इरादो कयो वियो आहे त पोइ त जीअं सिफ़त जी तक़सीम आहे त सिफ़त कॾहिं ऐन हूंदी आहे, कॾहिं गैर हूंदी आहे, कॾहिं ला ऐन हूंदी आहे, कॾहिं ला गैर हूंदी आहे। त ईअं ही बि इस्म जेको आहे सिफ़त वांगुरु माना मुनक़सम थींदो, कॾहिं ऐन मुसम्मा हूंदो, कॾहिं गैर मुसम्मा हूंदो, कॾहिं ला ऐन मुसम्मा हूंदो, कॾहिं ला गैर मुसम्मा हूंदो। त चईंदो वैन उरीद बि सिफ़त जेकॾहिं इरादो कयो वञे हिन सां सिफ़त जो, जीअं इहो इमाम अबुल हसन अशरी जो मज़हब आहे त पोइ सिफ़त जी तक़सीम वांगुरु मुनक़सम थींदो। इन वटि उहा तक़सीम कहिड़ी आहे त उहो नफ़्स मुसम्मा आहे, या तरफ़ या ॿी तक़सीम में अथसि त उहो गैर मुसम्मा आहे, ऐं टी तक़सीम में अथसि त न ऐन मुसम्मा आहे न वरी यानी न मुसम्मा आहे न गैर मुसम्मा आहे। इहो बहस ख़तमु थी वियो इल्म कलाम जो। हाणे वरी हिकिड़ो ॿियो बहस शुरू थियो व इन्नमा क़ाल बिस्मिल्लाह जे ज़रिए। त सुवालु इहो त बरकत अलाह खां वठिबी आहे त पोइ अलाह जे नाले जो ज़िक्र छो, बिस्मिल्लाह चई बिल्लाह छो न चई? उन जा क़ाज़ी साहब रहमतुल्लाह अलैह जवाबु ॾिना त फरमायो जेको तबरुक आहे ऐं इस्तिआनत आहे उहो अलाह जे नाले जे ज़रिए आहे। छो त ख़ुदा जी ज़ात खां डायरेक्ट माण्हू तबरुक ऐं इस्तिआनत करे सघे थो, पर ज़ात तमामु आला आहे ऐं डायरेक्ट वञणु हिकिड़ी वॾी जुरत आहे। तंहिं करे वसीले जा सम्झो दलील पियो ॾे त ख़ुदा जे इस्म जे ज़रिए असां ख़ुदा जी ज़ात खां छा कई आहे, बरकत हासिलु कई आहे ऐं मदद वरिती आहे। त सुवालु इहो थियो त बिस्मिल्लाह चई बिल्लाह न, हुनजो जवाबु ॾिनई त लिअन्न तबरुक वल इस्तिआनत बिज़िक्र इस्मी। हिकिड़ो जवाबु। ॿियो जवाबु त जेका बा आहे उहा बा क़स्मिया बि हूंदी आहे ऐं गैर क़स्मिया बि हूंदी आहे, यानी यमीनिया बि हूंदी आहे, तयम्मुनिया बि हूंदी आहे। हाणे असांखे कंहिं ख़बर पए जेका ऐं अक्सर करे ईअं थियो आहे जॾहिं बि अलाह जे नाले ते बा अचे थी त उहा क़स्मिया हूंदी आहे। त पोइ इन क़सम यानी यमीन ऐं तयम्मुन तबरुक में फ़र्क़ु करण लाइ बिस्म माना बा खां विच में इस्म आंदो हुयो पोइ अलाह आंदो हुयो, न त पोइ हूअं त माना मुश्किल थिए हा इल्तिबास थिए हा त अलाए या बा क़स्मिया हुआ अलाए तयम्मुनिया हुआ। त ॿियो जवाबु ॾिनई ऐं लिल फ़र्क़ बैनल यमीनी व तयम्मुन, या इन जे लाइ त फ़र्क़ु करण जे लाइ यमीन ऐं तयम्मुन जे विच में। ख़तमु थी वियो बसि। हाणे वरी बसि हो त बाबा सुवालु इहो आहे त हमज़ो वसली जो उसूल आहे त जेकॾहिं इब्तिदाए कलाम में ईंदो त तलफ़ुज़न बि बाक़ी रहंदो, किताबतन बि, माना जेकर शुरू में हमज़ो वसली ईंदो त माण्हू तलफ़ुज़ बि हुनजो कंदो ऐं हुनजी किताबत में बि बाक़ी रहंदो। दरमयानी कलाम में ईंदो त तलफ़ुज़ साकित आहे, माना लफ़्ज़नि में पढ़िबो कोन पर किताबतन मौजूदु हूंदो। त पोइ हिते सुवालु थियो जॾहिं बिस्म में इस्म जो जेको हमज़ो वसली आहे उहो क़तई वसली आहे त पोइ उहो विच में आयो आहे, भला ठीकु आहे तलफ़ुज़न त साकित आहे, किताबतन त हुनखे छो करायो आहे? जीअं इक़रा बिस्म वारी में ॾिसो त ॿिए में विच में अची वियो त अलिफ़ ते बीठो आहे, हिते छो कोन्हे हमज़ो वसली? त उनजो क़ाज़ी साहब जवाबु ॾिनो
त इहो रस्मुल ख़त्मा इन जे करे हज़फ़ कयो वियो आहे त कसरत इस्तेमालु थियो आहे, यानी इहा बिस्मिल्लाह छा थी थिए, घणी थिए थी, ऐं कसरत इस्तेमालु ख़िफ़त जी तक़ाज़ा करे थी, इहा शइ ख़फ़ीफ़ हुजे, यानी उहो लिखत में बि छा हुजे, ख़फ़ीफ़ हुजे, तंहिं करे असां हुनजी लिखत में बि छा करे छॾियो, हज़फ़ करे छॾियो। बाक़ी वतुज़िलतिल बाउ एवदन अनु, बा खे ड्रिघो कयो वियो इन हमज़े जे पारो। इहो उसूल घणो करे ॾिसो त जेके बि त नुस्ख़ा क़ुर जा छपिया आहिनि उन में बा थोरी ड्रिघी हूंदी आहे मथे, छो त उनजो हिकिड़ो वजह इहो आहे त इन करे ड्रिघी आहे त जेको हमज़ो असां विच में वसली किरायो, हाणे उसूल त इहो त किराइजे न हा, लिखत में पियो हुजे हा, पर असां किराए छॾियो कसरत इस्तेमाल जे करे त असां बा खे छा कंदा आहियूं, थोरो ड्रिघो कंदा आहियूं त जीअं इहो हमज़े जे लिखत में किताबतन हज़फ़ करण ते छा करे दलालत करे। तंहिं करे हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ अमीरुल मोमिनीन उहे कातिबनि खे चवंदा बाबा जॾहिं क़ुर जी बिस्मिल्लाह रखो त बा खे ड्रिघो रखो, बा खे छा कयो, ड्रिघो रखो, त जीअं दलालत करे त जेको हमज़ो वसली आहे जंहिंखे कानूननि किताबतनि हज़फ़ कोन हो करिणो, हज़फ़ कयो वियो बल्कि बा खे ड्रिघो करे, ऐं त जीअं उहो दलालत करे त हमज़ो वसली किताबतनि छा आहे मज़ूफ़ आहे। बिस्मिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।